झंडोमरी रिपोर्ट नौकाफमरी मूजिब ख़बर शेयर कई पिया। झंडोमरी तालुके जे ॻोठ पीर अता मोहम्मद शाह वासी पोरियत जे ॿिनि न्याणियुनि ऐं हिकु पुटु समेत 3 ॿार पुरस्रार बीमारी में वठिजी विया। मुतासिर पोरियत जुमन लिगारी मूजिब ॿिनि न्याणियुनि ऐं पुट खे पुरस्रार बीमारी वकोड़े वई आहे। घर जो अल्लाह ताला बचण ख़ातिर खपाए छॾियो, पर ॿारनि जी तबियत में बहितरी न आई। पोरियत जुमन लिगारी इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया वटि बि चकर काटे थकिजी पियो आहियां। जुमन लिगारी इलेक्शन माल त हर पार्टी दर ते अची वेंदी आहे, पर मूं ते ॾुखियो वक़्तु आहे, केरु मदद नथो करे। वज़ीर आला सिंध ऐं सिहत जे सूबाई वज़ीर खे अपील आहे त टीमूं मोकिले ॿारनि जी चकास कई वञे ऐं इलाज में मदद कई वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद जुमन लिगारी आहे ऐं ग़रीब मिस्किन हारी आहियां, मज़दूर आहियां। ऐं हीउ ॻोठ पीर अता मोहम्मद शाह जो आहे। यूसी असांजी शाहपुरज़ी आहे, जेको असांजो तक साईं ज़िया अब्बास जो आहे। ऐं यूसी भी शाहपुरज़ी आहे, त असां वोटर बि साईं जा आहियूं। काफ़ी चकर ऐं बचन भंजन जूं ॿी वोटनि ते चूंडियल नुमाइंदा असां वटि आया। साईं आहे या त बेदम ज़ाइल आहे या त सरदार साहब आहे, काफ़ी चूंडियल नुमाइंदा आया। हिननि खे मूं असांजा जेके साईं आहिनि उन्हनि जे साम्हूं मूं बचनि जूं दाऊं कयूं। साईं मुंहिंजे बचनि जी कंडीशन आहे, ख़ुदा मूंसां मदद करायो या मेडिसन मूंखे फ्री कराइजो। ठलनि दिलासनि सां सवाइ असांखे कुझु बि न आहे मिलियो, न कंहिं असांजी सार लॻी आहे, न कंहिं असांजी मदद कई आहे। बचनि जी कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे। जेके तड़पनि पिया उन जी तड़प मूंखां नथी ॾिठी थिए। जेको बि औलाद वारो हूंदो त पंहिंजे बचनि जी तड़प न ॾिसी सघंदो, भला जेको पथर दिलि हूंदो, जेके औलाद ई न हूंदो उन ते मयार कोन्हे। सदा मुतालबो इहो कंदसि त ख़ुदा ॿियो मुंहिंजी का बि न को मां गए न को करियां थो त मासूम आहिनि। हिननि जी दवा अञा सुठे नमूने कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो वञे, या त सुठी दवा हिननि खे ॾिनी वञे, या त हिननि जो खाधे खुराक जो बंदोबस्तु कयो वञे। ऐं त कुझु बि नथो पहुचे सघां। डॉक्टरनि खे वठी हलो, न चुभो आहे हिननि खे फ्रूट वग़ैरह खारायो, नारगी खारायो, हिन में विटामिन सी आहिनि या फिलाइजी करायो। हाणे मूं वटि त खाइण लाइ अटो बि कोन आहे, किरायो बि कोन आहे जो होशियार पहुचाए हिननि खे ऐं कीअं हिननि जी देखभाल करियां या हिननि खे खाधा खुराक करायां। इहे बसि वारनि खां मुतालबो पहुचे, जेका बि उन्हनि खां पुछे त असां ग़रीबनि जी मदद कनि। जिन त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कया।